नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त ख़ुर्शीद शाह चयो आहे त कराची में को बि आर्टिकल लागू थियण न ॾिनो वेंदो। सिंध वारनि पाकिस्तान ठाहियो, उन्हनि खे भित सां न लॻायो वञे। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे ख़ुर्शीद शाह वधीक चयो आहे त सिंध ऐं बंगाल असेंबलियुनि पाकिस्तान जे हक़ में ठहराव मंज़ूर कया। पाकिस्तान ठाहींदड़नि सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। मुख़ालफ़त, जेल, झेड़ो, प्रोडक्शन आर्डर न मञणु नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। हिन वक़्तु असां लाइ सभ खां पहिरीं पाकिस्तान हुअणु घुरिजे। ख़ुर्शीद शाह वधीक चयो आहे त सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KPK गॾिजण सां पाकिस्तान ठहे थो। पाकिस्तान ठाहिण में सभई बराबर जा शरीक आहिनि। हिन वक़्तु मुल्क में अहिड़ा मसइला न उथारण घुरिजनि। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त ख़ुर्शीद शाह चयो आहे त कराची में को बि आर्टिकल लागू थियण न ॾिनो वेंदो। सिंध वारनि पाकिस्तान ठाहियो, उन्हनि खे भित सां न लॻायो वञे। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे ख़ुर्शीद शाह वधीक चयो आहे त सिंध ऐं बंगाल असेंबलियुनि पाकिस्तान जे हक़ में ठहराव मंज़ूर कया। पाकिस्तान ठाहींदड़नि सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। मुख़ालफ़त, जेल, झेड़ो, प्रोडक्शन आर्डर न मञणु नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। हिन वक़्तु असां लाइ सभ खां पहिरीं पाकिस्तान हुअणु घुरिजे। ख़ुर्शीद शाह वधीक चयो आहे त सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KPK जे गॾिजण सां पाकिस्तान ठहे थो। पाकिस्तान ठाहिण में सभई बराबर जा शरीक आहिनि। हिन वक़्तु मुल्क में अहिड़ा मसइला न उथारण घुरिजनि।